दोस्तों भाउरो अस्सलाम वालेकुम। मुल्क के अंदर पाकिस्तान के अंदर पेट्रोल जूं क़ीमतूं वधण ऐं कुछ ॾींहनि में ॿीणूं थी वञण असीं सम्झूं पिया त इहा अवाम जो मुआशी क़त्ल आहे ऐं हुकूमत जी नाक़िस पॉलिसी आहे ऐं हुकूमत जे नाक़िस पॉलिसी जे करे अॼु अवाम मुंहिंजे ख़्याल में त हीउ जेको कल्ह फ़ैसिलो थियो आहे पेट्रोल जी क़ीमत वधाइण जो, इहो तबाह कोन आहे ऐं माण्हुनि जे बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। उन लाइ असांखे ज़रूरु सोचणो पवंदो त हुकूमत वटि घटि कहिड़ा आहिनि, हुकूमत वटि रस्ता आहिनि। जनरल सेल्स टैक्स या जेको हींअर पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी आहे, उहो हींअर सदर पाकिस्तान ऐं वज़ीर आज़म ऐलान करे ऐं उहो वापसि वठण जो कनि त तेल जूं प्राइसिस हेठि अचनि, टैक्सिस वक़्ती तौर ते जेसि ताईं प्राइसिस वधनि ख़तमु कनि। पर अवाम खे असीं गुज़ारिश था करियूं ऐं ख़ुसूसन सिंधियुनि पार्टी जे वर्करनि खे इहो हिदायत आहे त हिन मामले खे संजीदा वठनि। अवाम में चिड़ कावड़ मौजूदु आहे। रियासत पंहिंजनि ऐं हुकूमत पंहिंजे शाह ख़र्चनि खे घटाइण बजाए, टैक्सिस खे घटाइण जे बजाए अवाम ते बोझ उछलियो आहे। जेकॾहिं बम उछलियो अथसि त अवाम इन जे ख़िलाफ़ ताक़तवर आवाज़ थी उभिरे ऐं ईंदड़ 3 ॾींहं अॼु खां वठी ईंदड़ 3 ॾींहं 3, 4, 5 तारीख़ ताईं मुसलसल अवामी एहतजाजनि में सिंधियुनि पार्टी जा वर्कर अवाम सां गॾिजी एहतजाज कनि ऐं इन मामले खे रद्द कनि ऐं त यकदम पेट्रोलियम प्राइसिस पुराणे 2 महीना पहिरीं अघ ते आणियो, ॿी सूरत में हुकूमत हटायो। ही सदर पाकिस्तान, ही वज़ीर आज़म ऐं इन्हनि जी कोलिशन गवर्नमेंट जेका ग़लति फॉरेन पॉलिसी जे करे, ग़लति मुआशी पॉलिसी जे करे मुल्क जो अवाम कोन ॿधल आहे इन्हनि जे नाक़िस कारकर्दगी सां। उन करे अवाम खे अपील कंदासूं त असांजो साथ ॾियो, पाण पंहिंजे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ पंहिंजे हिन ज़ालमाना फ़ैसिले जे ख़िलाफ़ उथी अवामी एहतजाज ते रोडनि ते निकिरी अचो त जीअं ही ग़लति फ़ैसिलो पेट्रोल प्राइस वधाइण वारे खे वापसि वठाए सघूं।